अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल चाल है। उम्मीद करा तो खुश होंदा। अज मूं सां जुड़ी रहिजा त जाके आऊं गोदार जो नज़ारो ॾेखारण सो के पसंद अचे तो लाइक कजा, शेयर कजा, बेल आइकन खे दबाइजा तो मुंहिंजी नई वीडियो आउं ॾिसी सघे। मूं सां जुड़ी रहिजा। अॼु मां वञा थो गोदार, मूं सां जुड़ी रहिजा। ये नागते वजह तो गोदार मंझ वञा तॾहिं बसर सरसों है, जीरो है, मरीचा उड़दा वो तव्हांखे ॾेखारांसि। हीअ तव्हांखे कहिड़ा लॻनि था। हीअ हिरण ॿी टी नमूननि जो अचे थो। हीअ लॻभॻि मूं पुछियो हो त अवनी 2 नंबर आहे। हिरण तव्हांखे कहिड़ा लॻनि? सुठा लॻे त लाइक कजा, बेल आइकन खे दबाइजा त मुंहिंजी वीडियो जेका ईंदी हिन चैनल ते मिलंदी रहंदी। मां अॻिते वञी वरी अॼु मौसम ख़राबु लॻी। सरसों भॼियूं ऐं मुर्गियूं, सरसों फसल हरियाली लाइक कजा। मुझे पोयां असांजी ढाणी बि अॻे जो बड़े मथे ढाणी है, सुंदर है, मस्त लगे थी। वो तव्हांखे हली वीडियो ॾेखारांसि ऐं मूं सां जुड़ी रहिजा त शाम जो वक़्तु हली तव्हांखे वीडियो ॾेखारांसि। हिन वीडियो में हीअ मड़ो तव्हांखे कहिड़ो सुंदर लॻे।
जुड़ी रहिजा। शाम जे वक़्तु वञी हिकिड़ो मड़ो आहे उन ते वञी तव्हांखे वीडियो ॾेखारण सुठो लॻंदो त लाइक कजा, न लॻे त बि लाइक कजा। लाइक करण सां इलाइक़े में दॿाइजा त दिलि वधंदी तव्हांखे हर क़िस्म जो वीडियो काफ़ी हाय दोस्तों, क्या हाल चाल है। वहाँ रामा 204